अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु मां हासिल मेंगल अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां आगाह कंदा हलूं। पब्लिक हेल्थ सेंटर ते पटकुलमा जे पब्लिक हेल्थ सेंटर ते पटकुलमा जे पब्लिक हेल्थ सेंटर तां पुलिस जो कब्ज़ो। पब्लिक हेल्थ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पौर जे रिपोर्ट मुताबिक़ जोई तालके जे ॻोठ पट गुलमामद जे BHU सेंटर ते डॉक्टरनि जो स्टाफ न हुजण ऐं BHU सेंटर ते पुलिस जे कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। नौजवान ग़रीब इताद आल काछो जे ॻुवाणी में जोई काछो जे ॻोठ पट गुलमामद जे रवासिन हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई। ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त BHU सेंटर 1988 में तयारु थियो जेको अॼु ताईं हैंड ओवर न थी सघियो आहे। असांखे डॉक्टर ऐं स्टाफ मुक़ररु करे ॾिनो वञे जेको असां ॻोठ वारनि जो बुनियादी हक़ आहे जेको असांखे ॾिनो वञे। ग़रीब नौजवान हिताद जे अॻुवाणनि इरफान अली लेगारी, मुजीबुर रहमान, कंबर अली कंबराणी, गुलशेर बुरगड़ी, अली मोहम्मद गिशकोरी, सारंग लेगारी ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त DHO दादू जेकॾहिं असांखे डॉक्टर ऐं अमलो मुक़ररु करे न ॾिनो ऐं BHU सेंटर तां पुलिस जो कब्ज़ो ख़तमु न करायो वियो त उन ख़िलाफ़ प्रेस क्लब दादू में सख़्त एहतजाज ऐं धरणो हयो।